जी असां इन वक्त मौजूद आहियूं ॻोठ रसूल बख्श ब्रोही गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री सेकेंडरी स्कूल खुदाबाद में, जिते शागिर्द ऐं उस्ताद एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हाँ, स्कूल 1996 खां 96 में तामीर थी। उन खां बाद जेको आहे को बि रिपेयरिंग ख़ासि अहिड़ो न थियो आहे। वरी बोर्ड खां बाद 2010 जे त माना को बि रिपेयर न आहे थी। माना असांजो इहो माना मुतालिबो आहे त स्कूल खे वरी नई बिल्डिंग ठाहे ॾिनी वञे ऐं ॿारनि खे तकलीफ़ आहे वरी, ऐं उस्तादनि खे बि तकलीफ़ आहे। न वॉशरूम आहे, न नलको आहे, का बि सहूलियत न आहे। स्कूल त बुरी हालत में आहे। ॾिसो पाण था त असां उन सियारे में ॿाहिरि वेही सघूं था, पर ऊन्हारे में वेही नथा सघूं। ही असांजो स्कूल पुराणो आहे जेको हिन वक़्तु तव्हांजे आॾो आहे त केतिरे क़दुरु त बुरी हालत में आहे। ॾिसो पाण था तिन जा क्लिप बि किरनि था, काफ़ी ॿारनि खे धक बि लॻा आहिनि, छिपड़ किरिया आहिनि। जे करे एहतजाज कयो आहे त तव्हां स्कूल पाण ॾिसी रहियो आहियो कि पुराणो लॻो पियो आहे। न स्कूल में को फर्नीचर आहे, न को पाणी जो सुख आहे, न को बिजली जो सुख आहे। तव्हां पाण ॾिसी रहियो आहियो स्कूल सॼो किरण ते आहे। डेली असां ते सिर इहो छपर असां ते किरनि था। ॿार सभु नथा अचनि। हले केतिरा ॿार हुया, 50-60 ॿार हुया, हाणे 40-50 अचनि था। सभु ॿार इन जे करे नथा अचनि त स्कूल ड्रहण ते आहे। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, हे असांजो स्कूल किरण ते आहे। असां गर्मी आहे, असां ॿाहिरि वेहूं था। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो स्कूल सफ़ा किरण ते आहे। ॿार घणा नथा अचनि। अॻ में घणा हुया, हाणे के ज़ख़्मी थिया आहिनि, के ज़ख़्मी थिया आहिनि, नथा अचनि। असां हुकूमत खां मुतालिबो आहे त असांखे नओं स्कूल ठाराए ॾियो। असांजो कुझु बि सुख न आहे, न नलको आहे, न पाणी आहे, न वॉशरूम आहे, न लैट्रिन आहे। हुकूमत खां गुज़ारिश आहे त असांखे नओं स्कूल ठाराए ॾियो। ज़बून हालत में आहे। न जो जरा ॾिसी रहिया आहियो त हिन में ॿार अॻे घणा हुया, 200-300, हाणे बसि 32-33 ॿार ईंदा आहिनि। जे छो करे त स्कूल में ॿार डिॼनि था, छा करे त कॾहिं बि स्कूल किरी सघे थो। इन जे वजह में स्कूल नथा अचनि। स्कूल में न बिजली आहे, न चाहे असां गर्मियुनि में वेही बि नथा सघूं। एतिरो गर्मी आहे जो पुछा न कयो। न स्कूल में को वॉशरूम जो न आहे। असां पाणी परे खां भरी ईंदा आहियूं। असांजो पंधु बि स्कूल खां ईंदा आहियूं त स्कूल में गर्मी घणो हूंदो आहे। 10-12 साल थी विया आहिनि स्कूल खे ड्रहियो पियो आहे। बराबरि को बि अहिड़ो आला ऑफिसर न आयो आहे हिन स्कूल जो। ड्रहियो पियो आहे, शागिर्द नथा इन जे करे अचनि। असांखे स्कूल ठाराए ॾियो। बराबरि न वॉशरूम जो सुख आहे, न पाणी जो सुख आहे, न बिजली जो सुख आहे, कुझु बि सुख न आहे। उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। हिननि जो इहो चवणु आहे त हीउ स्कूल केतिरनि सालनि खां वठी ज़ुबून थी वियो आहे, पर हिन स्कूल जो रिपेयरिंग न थी सघियो आहे। हिन स्कूल में न बिजली जो सिस्टम बि मुकमल नाकारा थी वियो आहे। हिन स्कूल में जेका आहे त मुकमल जेका आहे त वॉशरूम बि जेका आहे त उहे बि नाकारा थी विया आहिनि। न फर्नीचर आहे, न को ॿियो को सहूलियतूं आहे। असां बि जेका आहे त पाणी बि जेका आहे त ॿिनि ॿाहिरि जेका नलकनि खां भरे करे हिते पीअण लाइ आणियूं था, पर हुकूमत जे खां तरफ़ खां जेका हिन टाइम ते जेका आहे त को बि जेका आहे सहूलियत मुहैया न थी सघियो आहे। ऐं हिन स्कूल में जेका आहे त रोज़ चापड़ूं बि किरण जो मामूल बणिजी विया आहिनि हितां में। या कुझु जेका आहे त ॿार बि जेका आहे त स्कूल नथा अचनि। ऐं जेका आहे त उन्हनि जो वालिदेन जो चवणु आहे त हीअ स्कूल जेका आहे त केतिरनि सालनि खां वठी ज़ुबून आहे। स्कूल चापड़ बि रोज़ किरनि था, ऐं इन जे करे असां ॿार नथा मोकिलियूं। जो हिन स्कूल में जेका आहे त कुझु ॿार बि असांजा ज़ख़्मी थिया आहिनि। इन जे करे असां ॿार नथा मोकिलियूं। जे उन हुकूमत ऐं तालीम वारे ऑफिसरनि खां मुतालिबो कयो त ख़ुदारा असांजे स्कूल जी जेका आहे त बिल्डिंग जेका आहे त ॿीहर जेका आहे तामीर करायो वञे, जीअं असां ॿारनि खे मुकमल तालीम ॾेई सघूं। कैमरा टीम सां गॾु बख्शल मुंदराणी, जेकम न्यूज़, दोदाबा।